सुपत भरिया सुपरी कुपत कीम करियो, थोरे घणे ॾींहं माण्हू वञनि मरियो, तेसीं कुर्ब कयो जेसीं जीअरा आहियूं जहान में। सभिनी ॾिसंदड़ नाज़रीन खे मुल्क शाही तरफ़ां अस्सलाम वालेकुम, या अली मदद ऐं ईद जे 3 ॾींहं जूं खोड़ सारियूं मुबारकूं। अॼु जी स्पेशल ट्रांसमिशन लाइ असां सां ताउन कयो आहे मीज़ान बैठक चांहि वारनि ऐं ओरियो बिस्किट वारनि। तमामु सुठी ट्रांसमिशन हली रही आहे। असांजा तमामु सुठा महिमान हिते मौजूदु आहिनि, उन्हनि सां कचहरी कंदासीं, उन्हनि खां कुझु पुछंदासीं, चटपटियूं ॻाल्हियूं, कुझु सुवाल, त हुननि जा 2 ॾींहं ईद जा कीअं गुज़रिया। अॼु 3 ॾींहं उहे असां सां गॾु आहिनि ऐं यकीनन कल्ह बि मुंहिंजो ॾींहुं तव्हां सां गुज़रियो, अॼु बि तव्हां सां आहे। इनशाला अॼोके ॾींहुं बि तमामु सुठो गुज़रंदो, उमेदु आहे इहा। ऐं सभ खां पहिरीं असांजी सिंगर हिते मौजूदु आहे, तमामु सुठी सिंगर, तमामु सुठी आवाज़ जी मालिक मरीना यूसुफ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ईद मुबारक। आपको भी ईद बहुत मुबारक, और मेहरान टीवी को ईद मुबारक, और अदा मुर्तज़ा को और तमाम टीम को ईद बहुत बहुत मुबारक। कैसा गुजरा आपका फर्स्ट दिन? पहला दिन बहुत अच्छा गुजरा। दूसरा दिन सो के गुजरा। और पता है आपको, जब हम बुलाते हैं, हमारे साथ जब आप ईद करते हैं ना, तो हमें डबल मजा आ जाता है। तो इसीलिए हम कहते हैं कि आपकी ईद हमारे साथ है, और इसीलिए मैं इंतजार करती हूँ कि ईद आएगी और फिर हम मेहरान टीवी पे जाएंगे और फिर बहुत सारी बातें करेंगे। वो ईद दोबारा हो जाती है। बिल्कुल बिल्कुल। वकार दानिश साहब, तमाम सुठा सिंगर, तमाम सुठा आर्टिस्ट, कैसे हैं आप? ठीक ठाक जी अल्हम्दुलिल्लाह। और सबको जो है वो हमारी तरफ से बहुत बहुत ईद मुबारक, और स्पेशल थैंक्स अदा मुर्तज़ा मजबूर का कि वो हमें ये मौका देते हैं कि हम यहाँ पर आएँ और ये स्पेशल डेज जो हैं अपने तमाम प्यार करने वालों के साथ सेलिब्रेट करें। बिल्कुल बिल्कुल। आपके 2 दिन कैसे गुजरे ईद के? यकीनन मसरूफ़ गुजरे। ये ईद जो है वो बड़ी मसरूफ़ होती है, जिस तरह ईद उल फितर होती है ना, छोटी ईद पे बहुत काम भी होते हैं ना। छोटी ईद जो होती है ना, जिसे हम कहते हैं कि वो छोटी ईद उल फितर रमज़ान के बाद जो आती है, वो एक्चुअली रमज़ान की जो थकन होती है लोग सो के गुजारते हैं ज़्यादातर ना, और उसमें इतनी गहमा गहमी नहीं होती। ये ईद उल अज़हा बड़ी ईद इसे इसलिए कहते हैं कि इसमें बड़ी कुर्बानी होती है, और साथ साथ सिर्फ मर्द हजरात ही नहीं, ख़वातीन के लिए भी बहुत काम होता है इसमें। बहुत किचन संभालना बिल्कुल। बहादुर अली लाशारी साहब, अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक। ईद उल अज़हा मुबारक। ऐं स्पेशली मेहरान जी सॼी सत खे मुंहिंजे तरफ़ां ईद जूं वाधायूं। ज़बरदस्त, माशाल्लाह। असांखे तमामु घणी ख़ुशी थी तव्हां असां वटि हिते आयो। ऐं अॼुकल्ह चवंदा आहिनि त टिकटॉक ते हर माण्हू मशहूरु आहे, जेको घर में वेठो आहे उहो बि आर्टिस्ट आहे, पर ही रियल आर्टिस्ट आहिनि जिन खे असां घुरायो आहे हिते। तमामु सुठा आर्टिस्ट, चाचो बबलू ऐं अशफाक। वेलकम, ईद मुबारक तव्हांखे। मुबारक, तव्हांखे बि ईद मुबारक। ख़ैर मुबारक। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? फर्स्ट क्लास, अलाह जो शुक्र आहे। तव्हांखे बि ईद जूं मुबारक हुजनि लख लख। मुंहिंजे आवाम खे, भाइरनि खे, भेणनि खे बि ईद मुबारक हुजनि। ख़ैर मुबारकूं। तव्हांजी जोड़ी सलामत रहे, असांजी दुआऊं तव्हां सां हमेशह गॾु आहिनि। माशाल्लाह तव्हांजी ॾाढी प्यारी जोड़ी आहे। जी बिल्कुलु। ऐं आपस में जेके तव्हां कचहरी करणु, तव्हांजो स्टाइल थोरो चेंज आहे, मुख़्तलिफ़ आहे। सो तमामु घणी ख़ुशी थींदी आहे तव्हांखे ॾिसण में। थैंक यू सो मच। अच्छा, भला ईद ते जेको 2 ॾींहं तव्हांजा गुज़रिया, उन में गोश्त भला चाचा तव्हां केतिरो खाधो, केतिरो ॾिनो? सच ॿुधाइजे बाबा। बाबा हाणे ॻाल्हि इहा आहे त छेदो आहे नंढो, हा, पोइ पाण खाऊं या पाड़े वारनि खे ॾियूं? पर ॾिबो त पाड़े वारनि खे न। पाड़े वारनि खे ॾींदा आहियूं, का बूटी ॾींदा आहियूं। अच्छा, बूटी ॾींदो आहे, वरी उनखे चवंदा किलो ॾियो। अच्छा अच्छा, तव्हां पाण बूटी खाई था वञो न? बाबा हाणे ॻाल्हि इहा आहे त मूंखे त दंद कोन्हे, पाण वेठा खाईंदा आहिनि, मां बटाला वेठो खाईंदो आहियां तराए। अच्छा, तूं बूटियूं कोन खाईंदो आहीं? हा, बूटियूं कोन खाईंदो बाबा? काॾो चबाड़ींदो, सख़्तु जियूं न बाबा। ॻींदो केरु आहे बूटियूं? इहे क्या थे ॻींदो वेंदो न बाबा, उगे हाणे मूंखां अड़ी पई। अच्छा, मैं आपसे पूछना चाहूँगी कि सिंगिंग के हवाले से, जैसे आपको शौक था या आप इत्तेफाक से सिंगर बन गई? जब स्कूल में थे, स्टूडेंट थे, तो उस वक्त एक्सप्लोर नहीं किया था कि इस फील्ड में भी जाने का इत्तेफाक होगा। तो उस वक्त कॉम्पिटिशन्स में और प्रोग्राम्स में गाया करते थे। फिर आहिस्ता आहिस्ता एक रिकग्नाइजेशन हो गई और फिर इस फील्ड में आगे बढ़ते गए। तो इस तरीके से ये सफ़र शुरू हुआ। अच्छा, माशाल्लाह आप टीचर भी हैं जी। तो दोनों चीज़ों को आप कैसे मैनेज करती हैं? बहुत क्योंकि सुबह सवेरे उठना टीचर की एक ड्यूटी है, फिर स्कूल में फुल टाइम बच्चों को देना,
फिर घर पे आना, फिर जाहिर सी बात है घर वालों के साथ भी टाइम गुजारना होता है, बच्चों के साथ भी गुजारना होता है, फैमिली के कुछ ऐसे इवेंट भी होते हैं जहाँ आना जाना भी होता है या कोई आ भी जाता है मेहमान वगैरह। तो फिर आपने ये कैसे सोचा कि मैं सिंगिंग भी कर लूँगी इस दौरान सारी मसरूफियात बिल्कुल के? नॉर्मल जैसे बाकी सब हैं ऐसे ही नॉर्मल रूटीन चलती है। वीकेंड्स हमारे होते हैं, इवनिंग होती है जिसमें हम अपनी एक्स्ट्रा जो एक्टिविटीज़ हैं हम उनको मैनेज कर लेते हैं, सिंगिंग को मैनेज कर लेते हैं। अच्छा जी जी तो जी। माशाल्लाह स्कूल में आप जब जाती होंगी तो बच्चे आपसे ज़रूर सवाल करते होंगे कि टीचर आप सिंगर भी हैं। तो जिनको उनकी पता होता उनकी कोई है। फरमाइश होती है या कोई ऐसे, तो आप उनको भी कुछ सिखाती होंगी ना, जैसे हमारे अंदर जो कोई खूबी होती है तो हम कहते हैं कि दूसरों को भी हम ये कुछ सिखाएं। बिल्कुल, जब हमारे स्कूल में कोई इस तरह की इवेंट्स होते हैं तो फिर जी। बच्चों की ट्रेनिंग की जाती है, उनको तैयारी करवाई जाती है, तो उसमें वो कमी पेशी हो जाती है, पूरी हो जाती है सब। सही सही, यानी आप मैनेज कर लेती हैं। बिल्कुल जी जी उनको जी, सिखाती बहुत हैं। आसानी से, बहुत आसानी से। तो आप समझ सकती हैं कि मैं अच्छा सिखा रही हूँ। ये तो वो सीख जाते हैं तो फिर वो जैसा उसको परफॉर्म करते हैं उससे पता चलता है कि उन्होंने कैसा सीखा और मैंने कैसा सिखाया। अच्छा, दोनों कामों में मुश्किल क्या है? दोनों मुश्किल हैं। टीचिंग और सिंगिंग जी देखा जाए तो दोनों बहुत एक जिम्मेदारी है और दूसरा जो है वो आपका टैलेंट है। और आपके टैलेंट से फिर आपका एक ग्राफ बनता है, वो ऊपर जा रहा है या नीचे जा रहा है। और टीचिंग में जो है वो आप एक बच्चे का मुस्तकबिल तैयार कर रहे हैं, बच्चे को तैयार कर रहे हैं। तो दोनों काम जो है वो चैलेंजिंग है और उनमें आपको वो ना हो, आपको 100% करना होता है। एग्जैक्टली, आपको 100% देना ही है। देयर इज नो अदर चॉइस। मुश्किल कौन सा लगता है? सवालों के जवाब देना। सवालों के जवाब देना ज्यादा मुश्किल लगता है। गाना ज्यादा मुश्किल नहीं लगता? नहीं, आपको क्या मुश्किल लगता है? आप तो कीबोर्ड भी बजाते हैं और सिंगिंग भी करते हैं, तो दोनों में आपको क्या मुश्किल लगता है? आई एम ऑल्सो अ टीचर, मैं टीचर भी हूँ, लेकिन ये कि देखें बात ये, म्यूजिक इज़ वेरी डिफिकल्ट सब्जेक्ट। मतलब दुनिया के जितने भी सब्जेक्ट्स हैं उनमें आप देखें 5 साल में डॉक्टर बन जाते हैं, 5 साल में इंजीनियर बन जाते हैं, आप प्रोफेशनल बन जाते हैं, आप मास्टर्स कर लेते हैं, आप मतलब मास्टर्स कर लिया आपने, उस सब्जेक्ट की आपको ग्रिप हो गई ना। सही। म्यूजिक में कोई अपने आप को कभी आपने किसी ने देखा उसने बोला मैंने सब कंप्लीट कर लिया? नहीं, सीखते जाओ सीखते जाओ सीखते खत्म ही जाओ, नहीं है ना, एंड नहीं है, एंड नहीं है। तो फिर डिफिकल्ट है ना। बिल्कुल, तो ये सबसे मुश्किल तो फिर जितना यही है। सीखें उतना कम में जितना सीखते जाएंगे ना उतना आपको लगेगा और मुश्किल होता जाएगा। मुश्किल होता जाएगा कि और अभी मज़ीद ये मुश्किल प्रोसेस भी क्रॉस करना है। हाँ, मजीद मतलब जितना आपको समझ आता जाएगा उतना ज़्यादा मुश्किल होता चला जाएगा ना। ये काम ऐसा है, और जिसको नहीं आता ना उसके लिए सबसे आसान है, सही। क्योंकि वो अंधेरे में गा रहा है, उसे पता ही नहीं है वो ताल में है, सुर में है, नहीं है, वो चल रही है अच्छा, उसकी कोई गाड़ी कोई में। ऐसे भी लोग होते हैं जो खुद को खुश करने के लिए गाते हैं ना। हाँ, खुश तो करें, लेकिन अब तो टिकटॉक भी आ गया ना। हाँ। अब तो पब्लिक के लिए कर रहे हैं ना सब। सही। अब तो इतनी सारी सोशल एप्स हैं कि जो भी चीज़ आप बना रहे हैं यूट्यूब पे, टिकटॉक पे, सारी दुनिया देख रही है। सारी दुनिया को सब मतलब अपना टैलेंट सही। तो अब हर कोई प्रमोट कर रहा है ना किसी सही, ना किसी सही, तरीके सही। से। तो वो अब वो लोग तो कम है जो सिर्फ एक रूम में गा रहे हैं तो खुद ही सुन रहे खुद हैं, ही लेकिन सुन अब तो लोग अपने आप को प्रमोट कर रहे हैं ना बिल्कुल इसके बिल्कुल। अब तो ऐसा जो है ना माहौल बन गया है कि अगर हम आपस में बैठे हुए ना तभी भी हमें सारी दुनिया देख रही है, क्योंकि हम खुद दिखा रहे हैं उनको। हाँ। कि भाई हम ये कर रहे हैं, हम वो कर रहे हैं, जैसे व्लॉग बनाते हैं वो करते हैं। तो इसी हिसाब से जैसे जीअं मोइननि अदान जी ॻाल्हि कई त अदा टिकटॉक ते ॾाढो सुठो कमु कंदा आहिनि, त इन हवाले सां सर तव्हां जो कीअं अचणु थियो सिंगिंग जी तरफ़? सिंगिंग में जीअं मरीना चयो त स्टूडेंट लाइफ में, त स्टूडेंट शौक़ु हुयो, लाइफ में तव्हांखे शौक़ु हुयो? कॉलेज लाइफ में म्यूज़िक ॾाढो रुझान थियो आहे। पोइ म्यूज़िक खे कोशिशि कईसीं ऐं कुझु सीनियरनि इनकरेज कयो त तव्हां कुझु करे सघो था, त पोइ ईअं इहो सिलसिलो हलियो। ऐं नओ स्टिल जेको आहे सो सीनियरनि खां सिखूं पिया, सीनियरनि खे ॿुधूं पिया। माशाल्लाह, अञा तव्हां बि अञा सिखो पिया? जीअं त हीउ ॾिसो न, हीउ कमु अहिड़ो आहे जीअं बकार चयो आहे त हीउ खुटण वारी शइ न आहे। काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके म्यूज़िक डायरेक्टर कंपोज़ कंदा आहिनि। सही। राग हिकिड़ो हूंदो आहे ऐं कंपोज़िशन्स जेके आहिनि से हज़ारनि जी तादाद में ठहंदियूं। त सिंगर खे असल में इनकरेज करे मां जीअं मौसीकार ॾिसे थो त भई हीउ कहिड़ी वॉइस क्वालिटी जो आर्टिस्ट आहे, त हुनखे उन हिसाब सां। तव्हां खां अञा मज़ीद कचहरी कंदासीं, अञा कुझु वधीक सुवाल आहिनि ऐं कुझु तव्हां खां ॿुधंदासीं बि ज़रूरु। अच्छा, तव्हां खां मुंहिंजो इहो सुवालु आहे
जी, त तव्हां इहो चयो त ॿकरो जेको आहे सो तव्हां क़ुर्बान कयो, ठीकु आहे, क़ुर्बानी त तव्हां पहिरें ॾींहुं कई, ॿिए ॾींहुं तव्हां छा कयो? ॿिए ॾींहुं तव्हांजी मसरूफ़ियत छा हुई? ॿिए ॾींहुं मां बाबे खे अस्पताल खणी वियुमि। छो? गोश्त एॾो खाई छॾे। त हू त चवंदा मुंहिंजे मां त खाईंदो ई न आहियां। अच्छा, मूंखे चयईं ॿकरे जो अलॻि कर, ढगी जो अलॻि कर। अच्छा, माना ॿकरे वारो हिन पासे रखजांइ, ढगी वारो हिन पासे। मूं ढगी वारो हिन पासे कयो, ॿकरे वारो हिन पासे। हिन ढगी वारो खाई छॾियो। अच्छा, पोइ ढगी वारो न आहिनि खाईंदा? न न न, सॼी राति रड़ी हुजंदा, ओ या हुसे कुरार गोड़, सॼी राति तालका में पियो। अच्छा, तव्हां जेको जोड़ ठाहियो पंहिंजो जी, त तव्हां चाचे खे इन्वॉल्व छो कयो? तव्हां त माना हूअं बि अलॻि सां ठाहे सघो पिया, अकेला बि ठाहे सघो पिया, या को ॿियो जोड़ करे सघो पिया, तव्हां माना चाचे खे छो स्पेशली खयो? असल में मूंखे मना करण वारा इलाही हुया, ख़ासि करे बाबा पाण। पोइ मूं सोचियो त भला इन खे ई इन कम में लाथो वञे त पोइ मुंहिंजो रस्तो अञा आसान थींदो। शौक़ु तव्हांखे हुयो? जी, शौक़ु मूंखे ई हुयो। अच्छा, इहो चवंदा न सिंधी में त ॿिए जे कुल्हे ते बंदूक हलाइण, तव्हां माना इहो मूं ॿिन्हिनि कुलनि ते बंदूक हलाइमां। जी, माशाल्लाह। जॾहिं कामयाबी तव्हांखे मिली, हाणे तव्हांखे माशाल्लाह माण्हू बि सुञाणनि था, त पोइ केतिरी ख़ुशी महसूस थींदी आहे, छा फील कंदा आहियो? इलाही ख़ुशी थींदी आहे, ॾाढो मतिलबु ख़ुशि थींदा आहियूं त असांखे सिंध जी आवाम एतिरो चाहे थी, सुञाणे थी, पूरी दुनिया में असांखे पसंदि कयो वञे थो। असांजा वीडियोज़ माशाल्लाह वायरल वेंदा आहिनि, मुंहिंजे करे न त बबलू जे करे। सॼो बाबा अहिड़ो को हुयो जेको वायरल वियो? हज़ारे वीडियो असांजे तकरीबन वायरल आहिनि। उहो कहिड़ो हुयो तव्हांजी नज़र में? उहो कहिड़ो वीडियो हुयो जेको वायरल थियो? इहो हुयो त बाबा चांहि पोइ पीए, मां निंड पियो त नओं उन टाइम डायलॉग आयो, अंजलि ए अंजलि, मां रड़ करे उतां तो चांहि जे मुंहं पे बि हारजी। तो उन में असांखे 10 मिलियन व्यूज़ आया। अच्छा, 1 मिलियन उन वीडियो ते लाइक आया। उहो वीडियो असांजो इलाही वायरल वियो। अच्छा, जी, माने तव्हांखां उन खां पोइ तव्हांखे जुस्तजू अञा वधी, जी जी जी, त अञा वीडियो ठाहिण घुर्जनि, अञा कमु करणु घुर्जे। बिल्कुलु। ऐं यकीनन हिन कम में को माना हो ऐप त न आहे, महिनत आहे। बिल्कुलु। तव्हां पंहिंजी महिनत कयो था, उनजी अगरि तव्हांखे कामयाबी मिले थी त अञा वधीक असांखे हिकिड़ो हौसलो अंदरां पैदा थींदो आहे त अञा असां हिन कम खे कंटिन्यू कयूं। त जीअं अरीना ॻाल्हि कई त मां ॿिन्ही शयुनि खे मैनेज गॾु कंदी आहियां, टीचिंग बि कंदी आहियां त सिंगिंग बि कंदी आहियां। इहो हिकिड़ो सुठी अगरि मोट मिलती, अगर कोई अच्छा जो है ना रिजल्ट होता है तो फिर हमारा दिल और मजबूत हो जाता है ना अंदर से, और हौसला मिलता है कि अभी और काम करें, अभी और आगे बढ़ें। तो इसी वजह से ये जो फील्ड है, ये जो हम सब साथ बैठे हुए हैं, हकीकत में हमारा सबका कोई और रिश्ता नहीं है, लेकिन यहाँ पे एक रिश्ता है कि हम सब आर्टिस्ट हैं। और आर्टिस्ट से बढ़कर और कोई रिश्ता हो ही नहीं सकता, क्योंकि ये एहसास का रिश्ता है जो हमारे अंदर है। बिल्कुल, खास तौर पे हम फील करते हैं इस चीज को। बिल्कुल, क्योंकि कहते हैं ना आर्टिस्ट बहुत हसास होते हैं। तो इस हवाले से आप कितनी हसास है? पहले तो बहुत ज़्यादा चीज़ों को सेंसिटिवली लेती थी, फिर आहिस्ता आहिस्ता इंसान के अंदर मैच्योरिटी आती है। और दादा माइक तैयार कर रहे हैं कुछ बोलने के लिए। मैं सुनना चाह रहा हूँ आप आगे क्या कहते हैं। तो आप भी कुछ कहूँगा मैं। हाँ, तो जाहिर सी बात है कि जैसे जैसे आप किसी भी चीज़ में आगे बढ़ते हैं तो आप उसमें इम्प्रूव भी करते हैं। सही, एक्सपोजर भी मिलता है आपको, नए नए रास्ते खुलते हैं, नई नई चीज़ें सामने आती हैं। तो आपकी जो सेंसिटिविटी लेवल है वो आहिस्ता आहिस्ता कम होने लगता है और आप चीज़ों को समझना ज़्यादा शुरू कर देते हैं, ख़ुद को कंपोज करना शुरू करते हैं। तो ये मेरे साथ भी हुआ कि पहले तो बहुत ज़्यादा हसासपन एक था, लेकिन अब कुछ भी जवाब आ जाए, वहाँ से कुछ भी सवाल आ जाए और कैसी भी सिचुएशन हो, अब उसको मैनेज करना इजी हो जाता है। अब आप जो है ना पत्थर हो जाता है ना, पत्थर हो जाता है सीख सीख के। सीख मतलब पत्थर खा खा के भी पत्थर हो जाता है। कभी कभी सीख सीख जो है ना देखते हैं ना इर्द गिर्द जो हमारे माहौल होता है, हम वो भी देखते हैं ना, उससे भी हमें ज्यादा मजबूती मिलती है। कभी कभी हम टूट भी जाते हैं, फिर जब उठते हैं ना तो फिर बहुत मजबूत होके उठते हैं। बिल्कुल। अच्छा जी, अच्छा आपकी जो ये जो सिंगिंग की दुनिया है कब से शुरू है? ये भी अर्ली एज से, जिस तरह मरीना और बहादुर ने बताया, मतलब ज़ाहिर है ये तो स्कूल लाइफ से ही जो है शौक़ था, फिर वो आहिस्ता आहिस्ता उसको हम सीखते गए, तो अब तक ये सिलसिला जारी है। सीखने का सिलसिला। अच्छा, आपके स्टूडेंट हैं? हाँ, यकीनन है, बिल्कुल।
बिल्कुल है। अच्छा, आप क्या समझते हैं कि मैं उनको जो भी सिखा रहा हूँ बिल्कुल परफेक्ट? मैं तो कोशिश करता हूँ कि जो कुछ मुझे आता है मैं उसे ईमानदारी से ट्रांसफ़र करूँ ना। अब ये उनकी प्रैक्टिस पे, उनकी लगन पे, उनके इंटरेस्ट पे है कि वो किस तरीके से उसको अडॉप्ट करते हैं और किस तरह आगे लेके चलते हैं। अच्छा, आपने कुर्बानी की? यकीनन, अल्हम्दुलिल्लाह। क्या, कौन सा जानवर कुर्बान किया गाय। आपने? गाय की। तो इर्द गिर्द कितना गोश्त बांटा, कितना रखा, कितना हाँ, किसको दिया? तकरीबन बांट दिया। वो इस उसमें के लाइट्स इतनी जा रही हैं, गोश्त खराब हो जाएगा, बांट दे तो ज़्यादा बेहतर है। वैसे आप रखते? नहीं, कुछ तो रखते हैं ना, कुछ जाहिर तो है, रखते, कुछ जाहिर सी तो बात रखते है। हैं ना। हाँ, तो इस बार हमने कुछ भी नहीं रखा क्योंकि हमें अंदाज़ा था कि वो इतना ज़्यादा मामला। अच्छा, आपके नज़रिए से इस ईद को कैसे मनाना चाहिए? ये ईद एक्चुअली हमें एक मैसेज देती है कि हमें लोगों के साथ शेयरिंग करनी है ना, लोगों को हमने देना है, देना है। जो कुछ हमें ऊपर से, ऊपर वाले की तरफ से हमें मिला है, हमें वो देना है ना, वो हमें तकसीम करना है। जिस तरह हम गोश्त तकसीम करते हैं, ये एक मैसेज है ना, सिर्फ गोश्त ही नहीं तकसीम करना, हमें लोगों के लिए आसानियाँ भी तकसीम करनी है उनकी ज़िंदगी में। और जहाँ जहाँ भी हमें, अगर हम देखते हैं कोई मुश्किल में है, किसी की कोई परेशानी है, किसी को हमारी हेल्प की ज़रूरत है, किसी और हवाले से भी अगर हम उसकी हेल्प कर सकते हैं तो हमें कर गुजरना चाहिए, सिर्फ अल्लाह की रज़ा के लिए। सही। अच्छा, अदा तव्हां खां असां पुछणु चाहींदासीं त तव्हां ईद जा 2 ॾींहं जेके हुया उनमें कुर्बानी तव्हां कई? हाँ, यकीनन एज़ यूजुअल ॾिसो न त ईद जेको ईद उल अज़हा स्पेशली आहे कुर्बानी जो हिकिड़ो सोच आहे, हिकिड़ो त फस्ट डे ते त यकीनन नमाज़ खां पोइ जेको आहे सो कुर्बानी जो सिलसिलो हलंदो आहे। ऐं पोइ हुन में वरी कासाइन खे मंसूब करणियूं पवंदियूं आहिनि त असांखे टाइम ॾियो। बहरहाल एडवांस बुकिंगियूं हूंदियूं आहिनि त इन हिसाब सां पोइ कुर्बानी में काफ़ी टाइम लॻी वेंदो आहे। पोइ डिस्ट्रीब्यूशन जो मरहलो ईंदो आहे त हुन में बि ज़ाहिर आहे इस्लामी तरीक़ेकार सां जेको आहे सो जेके हिसा थींदा आहिनि कोशिशि कंदा आहियूं त सभिनी ताईं पहुचे। पर पाड़े जो वधि में वधि ख़्यालु ईअं त पहिरीं पाड़े वारनि जो हक़ आहे, पोइ सराउंडिंग जेके बि आहिनि। अच्छा, मिट माइटनि जो मिटनि अचणु? माइटनि जो हिसो आहे, सही, पाड़े सही। वारनि जो आहे। ऐं डे ऑफ सेकेंड ते पोइ माइटनि वटि, भाउ वटि वञणु या दोस्तनि वटि वञणु, त ईअं वक़्तु गुज़री वेंदो आहे। ऐं कुझु इवेंट्स हूंदा आहिनि ईद जे हवाले सां, त हींअर बि हिकु ईद जे हवाले सां आहे इवेंट्स आहिनि जेके असांजा ओपन एयर थिएटर में हलनि पिया। त पाकिस्तान जो लेजेंड आर्टिस्ट आसिफ़ ख़ान साहब अचनि पिया, उन शो में आहियूं। अॼु बि मुंहिंजी परफॉर्मेंस आहे हुते। अच्छा। ऐं इहा अलाह जी महिरबानी आहे त हिकिड़े वॾे लेजेंड सां गॾु कमु करण जो मौक़ो पियो मिले। ऐं ईअं ई ईद गुज़रे पई ऐं ॻाईंदे वॼाईंदे अच्छा, गुज़ारे। तव्हां छा था ॾिसो त अॼुकल्ह जे माहौल जे हिसाब सां कॾहिं कॾहिं इंसान खे पंहिंजी ख़ुशियुनि जी बि कुर्बानी ॾियणियूं पवंदियूं आहिनि। ॾिसो ही त अहिड़ा माण्हू तव्हांजे नज़र में आहिनि कि अहिड़ा माण्हू आहिनि जेके ईअं करे सघनि था? यकीनन आहिनि। कुझु ॾिसो न, इहा कुर्बानी त हिकिड़ो जज़्बो आहे न, त अगरि उहो जज़्बो कंहिं मुस्लमान में न आहे त आउं सम्झां थो त हुनजी मुस्लमानियत बेकार आहे। कुर्बानी जो जज़्बो हुअणु खपे। ऐं काफ़ी माण्हू आहिनि चवंदा आहिनि त हीअ दुनिया हले पई त किन सुठनि माण्हुनि जे करे ई हले पई, न त असांजा जेके पिरकार आहिनि या असां ॾिसूं पिया माहौल अॼुकल्ह नफ़्सा नफ़्सी जो दौरु जेको हले पियो, ऐं रुगो जेको आहे सो वायलेंस थिए पियो ऐं अजीब हिकिड़ा मामलात पिया हलनि। त इन में अगरि ख़ुशियूं इंसान कंहिंखे ॾिए थो त उहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ऐं ख़ुशियूं ॾियणु खपनि ऐं जेतिरो इंसान जो ख़ुशियूं विराइणु खपनि, जेतिरियूं तव्हांजे इख़्तियार में आहिनि ओतिरियूं त विराए सघो था। बिल्कुलु ॾियणु खपनि, ॾियणु खपनि। अॼु त माना टे सिंगर आहिनि न, त पोइ मुक़ाबिलो ॾाढो सख़्तु थी वेंदो। तव्हां कुझु झूंगारे ॿुधायो। अच्छा, झूंगारे तव्हांखे ॿुधायां त इन करे जीअं असां सिखूं न तव्हां मां। हिकु मुंद चरी आहे बीजा रात ठरी आहे, हिकु मुंद चरी आहे बीजा रात ठरी आहे, अहिड़े में अचण तुंहिंजो, अहिड़े में अचण तुंहिंजो
भागन जी भरी आहे हो हिक मुंद चरी आहे बीजा रात ठरी आहे अहिड़े में अचण तुंहिंजो अहिड़े में अचण तुंहिंजो भागन जी भरी आहे हिक मुंद चरी आहे। जबरदस्त, माशाल्लाह। अच्छा, आपसे मैं ये पूछना चाहूँगी कि आपने कभी सिंधी सॉन्ग कभी गाया है? मैंने बहुत सिंधी सॉन्ग गाए हैं। अच्छा, तो अभी हमें आप क्या सुनाएंगे? राहत मिले थी दर्द में। हाँ? वाह वाह वाह, माशाल्लाह। राहत मिले थी दर्द में, हाँ राहत मिले थी दर्द में, माँ प्यार ता सदके दिलदार ता सदके, दिलदार गम अता कयो, दिलदार गम अता कयो, दिलदार ता सदके हिन प्यार ता सदके, राहत मिले थी दर्द में, हाँ राहत मिले थी दर्द में। वाह 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 वाह, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। माँ यार ता सदके दिलदार ता सदके। ये कितनी अच्छी शायरी, कितने अच्छे बोल और कितनी अच्छी कंपोजिशन। बिल्कुल ऐसे, क्या बात है, बिल्कुल ऐसे ही माशाल्लाह। ये एक्चुअली कॉम्बिनेशन, कुछ चीज़ों का ऐसा कॉम्बिनेशन बन जाता है जो अमर हो जाता है, अमर हो जाता है। और तो जो है ये ना, उन गीतों में ऐसी कोई ऐसी जो सॉन्ग होते हैं, ऐसी कोई शायरी होती है ना जो अंदर से ना अट्रैक्ट करती है। हाँ, तो ये वो चीज़ें हैं। बिल्कुल ऐसे। आप भी जब गा रहे थे तो आप भी घूमो के गा रहे थे। बिल्कुल ऐसा ही है, बिल्कुल। जब तक एक्चुअली हम उसको फील करके और इन्वॉल्व नहीं होंगे तो वो उसका फिर वो असर तासुर आता नहीं। अरीना, आपने कोई सिंधी सॉन्ग गाया है या उर्दू? मैंने सिंधी सॉन्ग भी गाए हैं, उर्दू भी गाए हैं। अच्छा, तो आपके जैसे वो होता है ना कि एक फेवरेट हो, कोई ऐसी कोई पोइट्री, कोई ऐसा सॉन्ग जो आपके दिल को छूता हो और आपको पसंद हो, वो कौन सा सॉन्ग है? मैं अभी हम यहाँ आने से पहले तो मैं आबदा परवीन जी का एक कलाम है नाले अलख जे, और बहुत सोलफुल वो कलाम है और बिल्कुल वो ऐसा ही है कि आप उसमें खो जाते हैं। तो वो बहुत पहले गाया था, उसमें कुछ बोल याद है, कुछ नहीं याद। और इसके अलावा हम बहुत प्यारा सिंध का सॉन्ग बना था, जिए सिंध जिए, वो भी। तो इस तरह से सिंधी कलाम जो है वो बहुत गाए हैं और इन्जॉय किए हैं। कुछ समझ आते हैं, कुछ नहीं समझ आते, क्योंकि सिंधी इज़ नॉट माय मदर टंग। लेकिन फिर भी, लेकिन उसका जो एक एसेंस है, उसका जो एक मज़ा है, जो मिठास, उसकी जो मिठास है, वो महसूस, हाँ वो महसूस होती है, वो महसूस होती है। बिल्कुल, जी जी जी। तो अभी आपका जो उर्दू कोई सॉन्ग जो आपको बिल्कुल ज़्यादा पसंद हो, जी जी, तो वो आप हमें सुनाए या हमें वो ही सुना दें, नाले अलख जे बेड़ो तार मुझो। मैं कोशिश कर सकती हूँ नाले अलख जे। हाँ। वो कहते हैं ना, एक अभी जो दौर आया है ना, वो कहते हैं ना मिक्स सॉन्ग सुनाते हैं, तो आप मिक्स हमें सुना दें, वो भी मैशअप भी सुना दें। हो नाले अलख जे बेड़ो तार मुहिंजो, हो सदके अलख जे बेड़ो पार मुहिंजो, आया निंदर ने माणी, आया निंदर ने माणी, मुखे आधार तुहिंजो, आहे आधार तुहिंजो
सदके अलख जे बेड़ो पार मुहिंजो हो नाले धणीअ जे बेड़ो पार मुहिंजो ॾाढी आहे तंगी दुनिया दुरंगी ॾाढी आहे तंगी दुनिया दुरंगी बिना धणीअ जे जोए बिना धणीअ ने पंहिंजे कोने को माइट पंहिंजो कोने को माइट कंहिंजो सदके धणीअ जे बेड़ो तार मुहिंजो हो नाले अलख जे बेड़ो पार मुहिंजो। वाह वाह, माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं इंशाल्लाह असां सभिनी जा बेड़ा तरंदा ई रहंदा जेके असांखे ॾिसनि पिया हिन वक़्तु असांजा नाज़रीन यकीन हिन जी ट्रांसमिशन खे तमामु घणो इंजॉय कंदा हूंदा। ऐं हिन ईद स्पेशल ट्रांसमिशन जे लाइ असां सां ताउन कयो आहे मीज़ान बैठक चूरो चांहि वारनि ऐं ओरियो बिस्किट वारनि। यकीनन अॼु जो हीउ जेको माहौल आहे, अॼु जो जेका ही महिमान आहिनि या मां आहियां या तव्हां असांखे ॾिसो पिया त इन ट्रांसमिशन में इन ईद स्पेशल ट्रांसमिशन में जेके असां हिते गॾु थिया आहियूं सभु असां जेको आहे थिया आहियूं मीज़ान बैठक चूरो चांहि वारनि जे तरफ़ां, मेहरान टीवी जे तरफ़ां ऐं ओरियो बिस्किट वारनि जे तरफ़ां। इहे उन्हनि जा थोरा आहिनि ऐं कुर्ब आहिनि उन्हनि जा जेके अहिड़ा महिमान उन्हनि असांखे घुराए ॾिना आहिनि। अच्छा, तव्हांखे कॾहिं ॻाइण जो शौक़ु थियो? जी बिल्कुलु, बाबा सिंगर भी आहे माशाल्लाह मां भी नंढड़ो सिंगर आहियां मिड़ई। अच्छा, पर बाबा माशाल्लाह सुठो सिंगर आहे। अच्छा जी पोइ भला असांखे सुठो कुझु शायर तव्हां बि ॿुधाए छॾियो। जी अॻ जी में तव्हांखे शायदि सो ॿुधायां। जी चए थो त तो सवा दुनिया में ज़िंदगी हे छा कंदी, वाह 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 वाह, तो सवा दुनिया में हे ज़िंदगी छा कंदी, हसीननि खां सवा हाजन छा चवे, अरे चाचा बबड़ू हे हयाती छा कंदी। वाह 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 वाह, सही वाह। वाह। हिकिड़ो ॿियो वाह। अच्छा, कुझु असांखे झूंगारे बि ॿुधायो। हा, हिकिड़ो पंहिंजी गानो आवाज़ हुजे वञे। में। अच्छा, ड्यूट सॉन्ग करियो न तव्हां ॿई गॾु असांखे ॿुधायो। सॉन्ग जेको ॿुधाईंदो वो अॼु नवो प्यार थियो आ, अॼु नवो प्यार थियो आ, थियो आ न्याज़ नैन सां मां चैन सां वाह वाह मुंहिंजा यारो। वाह वाह वो अॼु नवो प्यार थियो आ, वाह वाह सही। वाह, वो दिल में हलचल वई मची, इश्क दाखिल थियो अची, वाह ओ दिल में हलचल वई मची, इश्क दाखिल थियो अची, नीह नांगो थियो नची, वाह वाह नीह नांगो थियो नची, हा? ओ अॼु नओ प्यार थियो आ, अॼु नओ यार थियो आ, थियो आ न्याज़ नैन सां मां चैन सां मुंहिंजा यारो। वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। बाबा वॾो उस्ताद आहे। हा बिल्कुलु। अॼु थियो आहे इहो यार, पहिरियां अच्छा, न हो। तव्हां असगर खोसी जा शागिर्द आहियो या पाण? जी singing असगर के? खोसे जो शागिर्द न आहियां, पर उनखां काफ़ी कुझु सिखिया अच्छा, जी। छा सिखिया आहियो? बसि काफ़ी अहिड़ी शयूं आहिनि जेकी असां उनखां सिखिया आहियूं। माना तव्हां हुन में मुतासिर आहियो? जी बिल्कुलु। अच्छा, कंहिं न कंहिं माण्हू मुतासिर बि थींदो आहे, पोइ हुन कम जी तरफ़ वधंदो आहे। स्ट्रगल तमामु घणी कई आहे अदा असगर, सो असां बि कईसीं अल्हम्दुलिल्लाह। ऐं अॼु असां हिन मुक़ाम ते महिनत जे करे ई आहियूं। बिल्कुलु, सो इन कम में महिनत खां सवाइ तव्हांखे फल न मिलंदो। ज़रूरी आहे महिनत जेका आहे ॾींहुं न, राति कॾहिं बि कंहिंजी राय जी न आहे बिल्कुलु। वेंदी, महिनत हमेशह गर्मी में उस में असां वीडियोस ठाहिया, असांजे दिलि में केतिरा बि दर्द दुख हुजनि, पर आवाम खे खिलाइण जे लाइ इहा ई त आर्टिस्ट जी बिल्कुलु पहचान पहचान आहे आहे। बिल्कुलु। त पाण केतिरो बि अंदरि टुटल हुजे, अंदरि केतिरी बि तकलीफ़ हुजे, तकलीफ़ पर हुजे, बिल्कुलु। बज़ाहिर जॾहिं कैमरा जे साम्हूं ईंदो न त का तकलीफ़ न आहे। का तकलीफ़ न आहे। छो त असांजे ॾिसंदड़नि सां असां तमामु घणो प्यार कंदा आहियूं, हक़ीक़त। चाहींदा आहियूं
त हू ख़ुशि हुजनि, बिल्कुलु। उन्हनि जे करे ई असां पंहिंजे घरनि मां बि हिते मौजूदु आहियूं, निकिरी आया आहियूं, हक़ीक़त। वेठा आहियूं, ईद मल्हायूं पिया, हुननि सां गॾु असां ॾिसूं वहिसूं पिया, जेके कचहरियूं असां कयूं पिया यकीननि हू बि असां मां मज़ो वठंदा हूंदा ऐं इंजॉय कंदा हूंदा। छो जो अॼु ईद जो टियों ॾींहुं आहे, अॼु ईद जे टे ॾींहुं ॾाढी थकावट महसूसु थींदी आहे न, जी, ॿ बिल्कुलु। ॾींहं जेके असां कंटिन्यू कमकार घर जा उन में मसरूफ़ हूंदा आहियूं, पोइ टे ॾींहुं ॾाढी थकावट महसूसु हूंदी जी आहे। बिल्कुलु। किथे किथे घुमण विया हो या के महिमान? पहिरियों ॾींहुं जीअं मां तव्हांखे ॿुधायो त गोश्त विराइण में लॻो। सही, ॿिए ॾींहुं उहो त बाबा खे- तव्हां चयो त महिमान बि आया हा, विया, आया विया। तव्हां कॾहिं वेंदा आहियो, माना केॾां वेंदा आहियो ॻोठ वो वग़ैरह? त रोज़ वेंदा आहियूं। हा, हींअर बि 3 थेलियूं खीसे में पयूं अथसि। हितां शो मां वेंदासीं, चए थो त 2 बंगला ॾिसी आया, हुते माना आवाज़ु पहुचे अॾी जो, अच्छा, चए हिते गोश्त अथई, वापसी में तो वठंदासीं। अञा बि थेलियूं पयूं अथव, कढ। उहो त माणे ॿाहूं ॿधियूं त मूंखे मुंहिंजे लाइ हिकिड़ी पाखनि गोश्त जो वठियूं चयां थेलियूं त कढ न, लुकायूं छो वेठो, हिकिड़ी हेॾो 2 होॾो पयूं अथई। दर्स इहे ॾेखारणियूं न आहिनि। ॾिसो, माना तव्हां इंतज़ाम करे आया आहियो। बिल्कुलु बिल्कुलु। सुठी ॻाल्हि आहे, पोइ छा आहे, इंतज़ाम करणु घुरिजे अॻियां मुस्तक़बिल जो। असल में छा आहे जो अॻे थी ई सघे फ्रिज थो भरियो अञा पियो 2-3 ॾींहं गोश्त असांखे न मिले त पियो त हुजे न, खाऊं। आहे। फ्रिज भरियो पियो आहे, पोइ बि वठिणो आहे। अच्छा, जी, इहो माना मुहर्रम खां पोइ बि हलंदो पियो, ईअं न त कीअं ग़रीब खे ॾियूं उहो न वञी थी खाए। सघे थो मुहर्रम में न्याज़ जे कमु अची वञे। थी ईअं सघे थी थो, सघे थो। थी सघे थो। मरम में यादि करिणो पवंदो बाबा। हा। अच्छा, हा। चलो। उहो त हिकिड़ी अलॻि शइ थी वई, तव्हां हिन मां ई जुगाड़ कंदव। बहरहाल सुठी ॻाल्हि आहे। ॿकरा जॾहिं तव्हां घर वठी आया त जी। हुननि सां गॾु टिकटॉक वग़ैरह ठाहियव? जी, टिकटॉक त कोन ठाहियोसीं, पर मूंखे जंहिं महिल ॿकरो वठणु पियो वञा, बाबा मूंखे घुरायो, मूंखे पंहिंजो ATM कार्ड ॾिनई। अच्छा, कोड सिर्फ़ु मूंखे ई ख़बर आहे, छो जो बाबा खे ATM हलाइणु अचे कोन। चई पैसा कढाए वञी, ॿकरो वठी आ, पर को बि एब न हुजे जानवर में। अच्छा, मां जो ठीकु आहे, मां जो बाबा भला कुर्बानी करण वारे में भली 1000 एब हुजनि, बाक़ी जानवर में एब न हुजे। सही। हिते मूंखे चमा ॾेई, चई मां पाण थो वठी अचां। अच्छा, वियो वञी राति जो देरि सां आयो, ॿकरी वठी आयो। हिनखे ऊंधा में को हिन ॿकरी हणी छॾी, अच्छा, उहा बि नंढी उमिरि जी, हिकिड़ो ॾंद बि कोन हुओ। सो हे बीहारे ॾाढो वञी ॿाहिरि वञी माण्हुनि सां मिलियो, वञी चई जेको आहे सो यार वाह जो छेलो वठी आयो आहे। अम्मा जो ॾिठो ते ॿकरी वठी आयो आहे, अम्मा जो BP लो, BP लो, त मां भॻुसि ॿाहिरि बाबे जो ॻोल्हियुमि, हे बीठो हुजे दोस्तनि सां गॾु भॻुसि, मां चयो बाबा अम्मा जो BP लो थी वियो आहे। चई पोइ बचा थियो? मां चयो तुंहिंजी गर्लफ्रेंड जे बारे में ॿुधायोमांव, हाणे BP आहे त हाणे तूं पंहिंजो बचा कर। पोइ छेली मटाए वरी पोइ छेलो वठी आया। अच्छा, जी, माना इहो तव्हां सां हुननि चयो त मां पाण थो वञा, पर पाण माना ऊंधो कमु थी वियो। ऊंधो कमु करे। जी, सही सही। कॾहिं ज़िंदगी में सिधो कमु कयो अथनि? न हिकिड़ो कई, कहिड़ो? मूंखे पैदा करे। इहो माना वरी सिधो कमु उहो आहे। सुठो कई। तव्हां माना पंहिंजे लाइ चओ था मूंखे पैदा करे सिधो जी, कमु बिल्कुलु। कयो आहे। बहरहाल इहा बि सुठी ॻाल्हि आहे। अगरि तव्हांजे घर में जीअं ॾिसो हिकिड़ो हूंदो आहे, आर्टिस्ट जॾहिं मिलंदा आहिनि त चेचटो हूंदो आहे न, जी, हिकिड़ो घर बिल्कुलु। जे माहौल में खिल भोग ख़ुशियुनि वारो माहौल हूंदो आहे। त तव्हांजे घर में बि यकीनन ईअं ई हूंदो, जी बिल्कुलु। त छा फील कंदा आहियो? तमामु ख़ुशी थींदी आहे। असां घर में फैमिली, बाबा ईअं सम्झो मुंहिंजो दोस्त आहे। सही। न असां तव्हां त पाण में दोस्त आहियो, बाक़ी जेके घर भाती आहिनि उहे बेज़ार थींदा आहिनि या इंजॉय कंदा न आहिनि? बाबा, घर में जॾहिं मां वेंदो माना दर टपंदो आहे न, हा, त घर जूं मुंहिंजूं नंढड़ियूं हा, या घर वारा छोकिरा माना वठी खिलंदा। अच्छा, मां चवां अलाए छा लॻल आहे जे खिलनि था वठी। हा, वरी घर वारी को पुछां भई तूं हे छो थी तूं खिली? हा, की हे बि खिलनि था त मां बि खिलां थी। हा, भई तूं त मूंखे ॿुधा, माना एॾी हिकिड़ी ख़ुशी, ख़ुशी ख़ुशी, प्यार मोहबत, यानी ख़ुशी जो माना इज़हार। खिल असांजे घर ॿिया में अम्मा ज़बरदस्त घणो आहे। खिलंदी आहे। अम्मा जो हिकु हथु मूं हमेशह पोयां ॾिठो। मां काफ़ी सोचियो त अम्मा खिले त थी, हिकु हथु पोयां छो अथसि। हा, हिकु दफ़ो मां छित तां टपी आयुसि, हा, ॾिसां त पोयां सैंडल हो अम्मा जे हथ में। छो? बाबे खिली चई आयो ई हिंच सां अची हलिया अंदरि। पोइ अंदरो बाबे जो बि खिलण जो आवाज़ु पियो अचे, अम्मा जो बि खिलण जो आवाज़ु। जेॾी महिल मूं बाबे खां पुछो ॾे हाल वाल, सैंडल हो अम्मा जे हथ में, तूं पर खिली तूं बि पोइ हो बि पोइ चए मूंखे उछले हणे पई, मां हेठि थी पहुचां, हा, घुसी पोइ वञे मां पोइ खिलां, हा। वरी मां हणां पोइ त हुनखां घुसी पहुचे त हो बि खिले। यानी खिले जो सिलसिलो खिले जो जारी। सिलसिलो अलाह हलंदो साईं रहंदो। तव्हांजे घरनि में इहे ख़ुशियूं हमेशह बरक़रार रखे। असांजी दुआऊं आहिनि तव्हांजे लाइ। जैसे एज आर्टिस्ट हमें
तो हमें काफ़ी चीज़ें हमारे अंदर में होती हैं। तो एक कुक है आपके अंदर में? नहीं, बिल्कुल भी नहीं है। नहीं है? नहीं। इस चीज़ का शौक नहीं है? बस इसी चीज़ का नहीं है। खाने का शौक है? खाने का तो शौक ज़ाहिर है होना अच्छा। चाहिए, लेकिन और कभी हाँ, कभी कुकिंग का नहीं। कभी बिल्कुल कभी गर्मी में आपने कोई ऐसी डिश की फरमाइश की हो भाभी के साथ और वो आपकी पूरी ना हुई हो, तो फिर आपका रिएक्ट क्या होता? अच्छा, मैं एक्चुअली बस मेरे साथ मसला है कि जो भी होता है ना, मैं उससे बड़ा शुक्र अदा करके खा लेता हूँ। माशाल्लाह। तो बस ये मैं इस बहुत अच्छी मामले में बात मैं है। चूज ही नहीं हूँ कि ये हो या ऐसे हो या वैसे हो। अच्छा, मरीना तो आपके घर आती होंगी ना ईद हाँ, करने? बिल्कुल तो आती आप हैं। इस बेचारी को तो खिलाते होंगे ना? तंग करने आती हैं बाकायदगी के साथ, और शिकायतें लगाने भी आती हैं, और माचिस लगाने भी आती हैं। तेली? नहीं नहीं बस आप समझती जाएं, और भी 2-3 काम है वो ये जरूर, क्योंकि ज़ाहिर है बाकायदगी से ही है, नहीं, जिम्मेदारी के थोड़ा साथ, ढक छुप के ऐसे। जिम्मेदारी के साथ करती है ये काम। नहीं, देखिए ना, कितनी भी बातें ढक छुप के भी हो ना जाहिर हो जाती हैं। हाँ हाँ बिल्कुल। तो सर तो क्लियर कर रहे हैं। मैं इसीलिए कह रही थी इनको बोलना पड़ेगा कि घर एंजॉय करते हैं। यकीनन अॼु जा जेके महिमान आहिनि उन्हनि सां कचेरी कंदे तमामु घणो सुठो महसूसु पियो थिए। कल्ह जा महिमान बि तमामु घणा सुठा हुया। ईअं ई तव्हांजे घर में बि महिमाननि जो सिलसिलो अचण ऐं वञण जारी सारी हूंदो। यकीनन तव्हां बि कंहिंजे घर विया हूंदो, तव्हांजे घर बि मिट माइट आया हूंदा, ऐं ईद जा ही जेके 3 ॾींहं हूंदा आहिनि उहे असां जा महिमाननि में ई मसरूफ़ थी वेंदा आहिनि, या असां केॾा वेंदा आहियूं, या असांजा परे खां जेके मिट माइट ईंदा आहिनि उहे कुझु ॾींहं एक्स्ट्रा बि असां वटि रहंदा आहिनि, त घर में हिकिड़ी रौनक हूंदी आहे ऐं हिकिड़ो अजीब क़िस्म जो हिकिड़ो माहौल ठहियलु हूंदो आहे, जंहिंमें असांजी निंड बि पूरी नाहे थींदी, पर असां हिन वक़्त खे इंजॉय कंदा आहियूं। सुठो लॻंदो आहे ॾाढो, ऐं हिकिड़ी ख़ुशी महसूसु थींदी आहे त असां सभु हिकिड़े मुक़ररु ॾींहं ते सभु असां गॾु आहियूं, पंहिंजे मिटनि माइटनि सां, पंहिंजे नंढड़नि ॿारनि सां, उन्हनि खे ॿाहिरि वठी था वञूं, इंजॉय करे था अचूं। यकीनन हीअ ईद क़ुर्बानी सां गॾोगॾु नंढड़नि ॿारनि जी बि आहे ऐं प्यार जी बि आहे। इहो ई जेको आहे सो मोहबत आहे जेका असां हिक ॿिए खे ॾींदा आहियूं, ऐं इनशाला इहे मोहबतूं हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रहंदियूं। ऐं यकीनन अॼु जो जेको 3 ॾींहुं आहे ईद जो, ईअं पियो लॻे त अॼु पहिरियों ॾींहुं आहे, जीअं ईद आई अॼु आहे। असां शुरूआती ख़ुशियुनि जी अॼु खां कई आहे, छो जो ख़ुशियूं जॾहिं ईंदियूं आहिनि न त वक़्त जी ख़बर नाहे पवंदी, ईअं गुज़री वेंदो आहे वक़्तु, जो असां उन्हनि खे पलनि खे यादुनि खे पोइ महसूसु कंदा आहियूं त ही कीअं वक़्तु गुज़री वियो असांखां। जेको जंहिंजो इंतज़ारु हूंदो आहे उहो ॾींहं ईअं गुज़री वेंदा आहिनि जीअं असांखे ख़बर ई नाहे पवंदी। ईअं ई ज़िंदगी जो सिलसिलो बि जारी ऐं सारी आहे, ईअं ई ज़िंदगी जा पल आहिनि, ईअं ई ज़िंदगी जूं यादूं आहिनि जिन सां गॾु असां जियूं पिया। ऐं इनशाला अॻिते अलाह साईं असां सभिनी जे लाइ आसानियूं पैदा कंदो, ऐं यकीनन असांजूं त दुआऊं हमेशह अवां सभिनी जे लाइ गॾु हूंदियूं आहिनि त जिते हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो, त यकीनन जॾहिं तव्हां दुआ जे लाइ हथ खणो त असांखे पंहिंजी दुआनि में ज़रूरु यादि कजो। ईद जो पहिरियों ॾींहुं बि गुज़री वियो, ॿियों ॾींहुं बि गुज़री वियो, ईद जो 3 ॾींहुं आहे। पर जेके असां जेको सोचींदा आहियूं त अॼु असांखे छा आहे करिणो, अॼु असांखे छा करिणो आहे, पर उहा कंहिंजे अचण या वञण सां असांजी थोरी जेका रुटीन हूंदी आहे रोज़मर्रा जी, उहा डिस्टर्ब थोरी थी वेंदी आहे ज़रूरु। पर इहे जेके ॾींहं आहिनि इहे कॾहिं कॾहिं ज़िंदगी में ईंदा आहिनि, इन्हनि ॾींहंनि खे सुठे तरीक़े सां इंजॉय करणु घुरिजे। ऐं जेके असांजे इर्द गिर्द असांजा मिट माइट आहिनि या असांजा पाड़ेसिरी आहिनि, उन्हनि जो ख़्यालु रखणु घुरिजे, उन्हनि सां सुठे तरीक़े सां उथणु वेहणु घुरिजे, उन्हनि सां सुठे तरीक़े सां ॻाल्हाइणु घुरिजे, छो जो तव्हां पंहिंजी सोच जेका आहे न उहा सुठी रखो। जॾहिं तव्हां पंहिंजी सोच सुठी रखंदव त दुनिया सॼी तव्हांखे सुठी नज़र ईंदी, सॼी दुनिया तव्हांखे ख़ूबसूरत नज़र ईंदी, छो जो हीअ दुनिया वाक़ई में ॾाढी सुहिणी आहे, ख़ूबसूरत आहे, हीअ हसीन ज़िंदगी आहे जेका असांखे ज़िंदगी हिकु दफ़ो ई मिली आहे। त उन हिकु दफ़ो जी ज़िंदगी खे असांखे तमामु घणे सुठे तरीक़े सां गुज़ारणु घुरिजे, ऐं असांजे जेके इर्द गिर्द रिश्ता आहिनि उन्हनि खे बि असांजे तरफ़ां का तकलीफ़ न पहुचे, कोशिशि कंदा कयो। या अॼु जो हीउ जेको मेलो मतल आहे, अॼु जो जेको हीउ सेट आहे, मेहरान टीवी जी स्क्रीन तां तव्हां ॾिसी रहिया आहियो, त यकीनन असां जेको हिते वेठा आहियूं सभु महिमान असां सां गॾु अचनि पिया, वञनि पिया, यकीनन एॾी ख़ुशी महसूसु पई थिए, एतिरो सुठो पियो लॻे जो असां चऊं था हीअ ईद जा ॾींहं ख़तम ई न थियनि, छो जो ईद जे ॾींहंनि जो काफ़ी इंतज़ारु हूंदो आहे त ईद अॼु आहे, ईद सुभाणे आहे, पर जॾहिं आहिस्ते आहिस्ते ॾींहं गुज़रंदा वेंदा आहिनि त पोइ थोरो थोरो दिलि लहंदो वेंदो आहे त यार हिन ॾींहं जो एॾो इंतज़ारु कयोसीं, उहे बि ॾींहं गुज़री विया। सो बहरहाल ही ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहे, ज़िंदगी जूं ख़ुशियूं आहिनि जेके असांजे नसीब में अचनि थियूं, उन्हनि ख़ुशियुनि खे सुठे तरीक़े सां जीअणु घुरिजे, इंजॉय करणु घुरिजे।
अॼु ईद जो टियों ॾींहुं आहे ऐं ईद जे टियों ॾींहुं ईअं पियो लॻे त ईद जो पहिरियों ॾींहुं आहे, छो त ईद जो इंतज़ारु काफ़ी टाइम खां हूंदो आहे। जीअं रमज़ान वारी ईद हूंदी आहे, रोज़नि खां पोइ ईद जो इंतज़ारु हूंदो आहे ऐं इहो असांखे हूंदो आहे त अॼु ईद आहे या सुभाणे ईद आहे। 29 या 30 रोज़नि में इहो फ़र्क़ु महसूसु थींदो आहे त अॼु ईद आहे या सुभाणे। बहरहाल तयारियूं त असांजूं मुकमल हूंदियूं आहिनि, पर ईद जी राति ताईं बि ख़ासि करे जेके लेडीज़ आहिनि उन्हनि जूं तयारियूं मुकमल न आहिनि थींदियूं। ईद जी राति बि बाज़ारि वेंदियूं आहिनि, शॉपिंग कंदियूं आहिनि, चवंदियूं आहिनि अञा बि असांजी हिकिड़ी ॿ शइ रहिजी वई आहे जेका असां ख़रीद करे वठूं। सो बहरहाल औरतुनि जी शॉपिंग जो तव्हांखे ख़बर आहे, वधीक अंदाज़ो सम्झो था त केतिरी उन्हनि जी शॉपिंग हूंदी आहे ऐं केतिरी उन्हनि जी तयारी हूंदी आहे जेका कॾहिं बि खुटण जी न आहे। हमेशह उहे चवंदियूं आहिनि अञा हिकिड़ी शइ रहिजी वई। बहादुर लाशारी साहब, तव्हांजो जेको हाणे सॉन्ग असांखे तव्हां ॿुधाईंदो उहा कंहिंजी कंपोज़िशन आहे, कंहिंजी शाइरी आहे? असल में ही गीत आहे मैडम नूरजहान जो ॻायल ऐं हिन खे कंपोज़ कयो मास्टर अब्दुल्ला ऐं राग दरबार में। त हिन जी जेका रीअरेंजमेंट आहे त उहा असांजे हैदराबाद जो तमामु हिकिड़ो टैलेंटेड कंपोज़र आहे, मूंसां गॾु वेठो आहे अॼु, ऐं हिननि सॼी जेका बि आहे रीअरेंजमेंट कई ऐं परफॉर्म कयोसीं। उमेद त महिराण चैनल ॾिसण वारनि खे हिन ईद ते लुत्फ़ु ईंदो। हीअ तमामु ख़ूबसूरत कंपोज़िशन आहे जेका मुंहिंजी बि फेवरेट आहे ऐं स्पेशली इहो मां अक्सर प्रोग्राम कयो बि आहे ऐं अॼु स्पेशली मां महिराण चैनल ते खणी आयो आहियां ऐं उमेद आहे त नाज़रीन हिन मां लुत्फ़ु अंदोज़ थींदा। बिस्मिल्लाह। कहंदे नैना तेरे कोल रहना, कहंदे नैना तेरे कोल रहना, कहंदे नैना मेरे दिलदार दिलदार तू ही कहना, कहंदे नैना तेरे कोल रहना, कहंदे नैना। नैना तेरे कोल रहना, कहंदे नैना जी करे कोल बैठी रहा, बैठी बैठी मैं तकदीरा, जी करे कोल बैठी रहा, बैठी बैठी मैं तकदीरा, खुशियाँ लखां तेरा मिल पैना, कहंदे नैना तेरे कोल रहना, कहंदे नैना तेरे कोल रहना, कहंदे नैना। कहंदे नैना तेरे कोल रहना, कहंदे नैना मेरे दिलदार दिलदार तू ही कहना, कहंदे नैना तेरे कोल रहना, कहंदे नैना। यकीनन तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया, उन सां गॾोगॾु असांजे महिमाननि जूं गुफ़्तगू आहे, कचहरियूं आहिनि ऐं यकीनन रंगीन जेके प्रोग्राम आहिनि
स्क्रीन ते जॾहिं नज़र ईंदा आहिनि त असांजी दिलि ख़ुशि थी वेंदी आहे ऐं कुझु न कुझु असां हुन मां सिखंदा बि आहियूं ऐं कुझु न कुझु असांजे अंदरि बि को अहिड़ो किरदारु हूंदो आहे जंहिंखे असां ॿियनि जे साम्हूं पेश कंदा आहियूं त कुझु सेखारे बि वेंदा आहियूं। सो नाज़रीन, हाणे जेकी तव्हांखे मां प्रोग्राम ॾेखारींदसि उहो आहे सिंधी सेरनि जो प्रोग्राम, कल्चर जेके जंहिंमें असां पंहिंजो ॾेखारींदा आहियूं। तमामु सुठा सेरा, तमामु सुठे फ़नकारनि जा ॻायल सेरा, ख़ासि करे उन्हनि में 2-3 सेरनि में मां पाण बि परफॉर्म कयो आहे। यकीन पुछंदो एतिरो मज़ो ईंदो आहे, एतिरो इंजॉय कंदा आहियूं, एतिरो सुठो लॻंदो आहे, ईअं लॻंदो आहे त रियल कंहिं शादी में असां मौजूदु आहियूं, रियल रस्मूं असां अदा कयूं पिया। जॾहिं मां हिकिड़े सेरे में थी हुयमि, घोट जी भेण थी हुयमि, त मुंहिंजे अंदरि मां फीलिंग हुई त मां घोट जी भेण आहियां, मूंखे हीअं परफॉर्म करिणो आहे, मूंखे हीअं करिणो आहे, मां पंहिंजी ख़ुशियुनि जो इज़हार हुन में कयां पई। ऐं यकीन कयो त इहे सभु जेके ख़ुशियूं आहिनि उहे तव्हांखे मेहराण टीवी जी स्क्रीन ते ई नज़र ईंदियूं आहिनि। तमामु सुठा सेरा, ख़ूबसूरत सेरा, जंहिंमें असांजे सिंधी कल्चर जूं रस्मूं रवाज ऐं जेको कुझु बि उन में परफॉर्मेंस मौजूदु हूंदी आहे असांजे आर्टिस्टनि जी, और तव्हां सब कुछ ॾिसंदा आयो। अच्छा, आप जब हमारे प्रोग्राम में आए, इस ट्रांसमिशन में आए, तो आपने क्या फील किया, और आखिर में जो हमारे नाज़रीन हैं जो हमें देख रहे हैं उनको आप क्या कहना चाहेंगे? यकीनन मैं जब यहाँ आया तो मुझे ऐसा लगा जैसे मैं अपने घर पर ही हूँ, और हमेशा से बड़ा प्लेजर फील होता है यहाँ पर आकर, बहुत अच्छा लगता है। सारे ही अपने भाइयों की तरह हैं और सबके साथ मिलके बहुत खुशी होती है, और ईद के दिन अपनों से मिलने का ही दिन होता है। तो बस मैसेज भी यही है कि अगर कोई आपसे रूठा हुआ है या आप किसी से रूठे हुए हैं तो जाके फ़ौरन से उसे मना लें, या फिर आप खुद चले जाएं उसके पास और कहें कि मैं मान गया हूँ। तो आप यकीन करें आपकी ईद को 4 नहीं 8 चांद लग जाएंगे। आपकी ईद जो है ज़बरदस्त हो जाएगी ना। ज़बरदस्त। और जो लोग अना परस्त हैं वो कहते हैं ना हम माफ़ी मांगेंगे ना माफ़ी देंगे, तो उनके लिए क्या कहेंगे? ये जो ईद है ना, ये ईद है, ये ईद मैसेज है। इस ईद पे सबसे बेहतरीन मैसेज यही है कि आपने कुर्बानी बाद में करनी है, जानवर बाद में आपने ज़िबा करना है, पहले अपनी अना को ज़िबा करना है। तो जब आपकी अना ज़िबा हो जाएगी समझो आपकी कुर्बानी कबूल हो गई। अगर अना आपकी ज़िबा नहीं होती समझे कुर्बानी, फिर वो अल्लाह को तो कुछ भी नहीं पहुंचता ना, सिर्फ नीयत पहुंचती है। तो आपकी जो नीयत है वो अच्छी होनी चाहिए बस। अरीना, आप क्या कहना चाहेंगी? आप हमारे प्रोग्राम में आई और हमें यकीनन बहुत अच्छा लगा कि आप आई और हमें अपनी खूबसूरत आवाज़ में आपने जो सुनाया, यकीनन बहुत अच्छा। तो आखिर में आप क्या कहना चाहेंगी? बहुत शुक्रिया। आखिर में मैं ये कहना चाहूँगी कि मेहरान टीवी जो है वो हमेशा हर त्यौहार पे जो है वो मुझे याद रखता है, साईं बैंड को याद रखता है। उसके लिए सबसे पहले तो बहुत शुक्रिया कि आप हमें इस काबिल समझते हैं कि हम आपकी खुशियों में शामिल हों, और आपकी खुशियों में शामिल होकर हमारी खुशियाँ जो हैं वो और ज़्यादा जी बहुत एक्सप्रेसिव हो जाती हैं। और जो मैसेज मैं देना चाहूँगी वो यही है कि ईद पे जिस तरह से हम कुर्बानी करके गोश्त बांटते हैं तो हम खुशियाँ भी बांटें और मोहब्बत भी बांटें, तो इससे जो है वो हमारी ज़िंदगियों में बहुत फ़र्क पड़ेगा, बहुत मुस्बत जो है वो नताइज सामने आएंगे। तो मेरा यही मैसेज है। बहुत अच्छा। इंशाल्लाह आपके मैसेज पर जो हमारे देखने वाले हैं ज़रूर गौर करेंगे। बिल्कुल। सर, तव्हां छा चवणु चाहींदो आख़िर में? मां आख़िर में वेंदे वेंदे इहो चवंदुसि त कंहिंजी दिलि आज़ारी न कयो ऐं मोहबतूं विरायो, ऐं मोहबतुनि में ई सभु कुझु आहे। ऐं हीअ ईद स्पेशली जेको आहे कुर्बानी जे हवाले सां, त मां चाहींदुसि त जिथे बि जेके बि नाराज़ आहिनि, जिथे बि वेठा आहिनि, जेके ख़ासि कर अॼुकल्ह असांजे पंहिंजी फैमिलीज़ में बि नाराज़गियूं हूंदियूं आहिनि, त मां ॾिसंदड़नि खे इहो ई मैसेज कंदुसि त ख़ुदा तव्हां पंहिंजी कुर्बानी खां अॻु हुननि जे घर वञो। अगरि के कोताहियूं आहिनि त तव्हां वॾा थियो ऐं हिक ॿिए खे दरगुज़र करणु सिखो, छो जो इस्लाम बि असांखे दर्स ॾिए थो कुर्बानी जो, ऐं हीअ ईद बि स्पेशली कुर्बानी जे हवाले सां आहे। ऐं मां तमामु थोराए थो ऐं मेहरान चैनल वारनि जो स्पेशली अदा मुर्तज़ा मजबूर जिन जो जेके सेलिब्रेट कंदा आहिनि, जेके बि इवेंट्स हूंदा आहिनि ऐं असांखे यादि कंदा आहिनि। ऐं तमामु घणी ख़ुशी थी मुल्क तव्हां सां जो फस्ट टाइम मुंहिंजी मुलाक़ात थी, तव्हांजे प्रोग्राम में ॾाढो सुठो लॻो, ऐं तव्हांजी तमामु होस्टिंग, मुंहिंजी दुआऊं त हमेशह अलाह साईं तव्हांखे ईअं ई तरक़ी ऐं ख़ुशहाली मानींदा रहो। वॾी महिरबानी, मुंहिंजी तरफ़ां हैप्पी ईद मुबारक। अच्छा अशफाक, तव्हांजो छा मैसेज हूंदो? जी बिल्कुलु साईं जी ॻाल्हि खां मां मुतफ़िक़ आहियां त जेके रिश्तेदार आहिनि अॼुकल्ह काफ़ी अहिड़ा आहिनि जेके पाण में ई कोन था ठहनि, त मुंहिंजो उन्हनि खे हथु ॿधी अर्ज़ु आहे त पाण में ठहो
गुदारा ऐं गेरनि जे करे पंहिंजनि सां न फिटायो, पाण में ॿधी पाण में एको रखो। ऐं ही ईद आहे, ईद जी ख़ुशियुनि में अगरि हिकिड़ो नथो झुके त ॿियो ई झुके, पर झुकण सां को मोलाली जो कोल आहे। इज़त घटि थियण सां अगरि घटिजे त पोइ मूंखां वठो। नाराज़गी जंहिंजी बि हुजे, हिकिड़ो परिचय हिकिड़ो परिचय अलाह कंदो, गॾु थी वेंदा साईं इनशाला ॿीहर पाण में कॾहिं बि जहिड़ा अहिड़ियूं ॻाल्हियूं न थींदियूं। ऐं उमेदु कयूं था त ट्रांसमिशन में तव्हां आयो, तव्हांखे कीअं लॻो, केतिरी ख़ुशी महसूस मां तव्हांखे असां सां गॾु केतिरो तव्हां एंजॉय कयो? मूंखे एतिरी ख़ुशी थी आहे जो मां तव्हांखे ॿुधाए नथो सघां। मेहरान चैनल, मां शुक्रगुज़ार आहियां मेहरान चैनल जो ऐं साईं मुर्तज़ा मजबूर जो, मीर जोखियो साहब जो, तव्हांजी होस्टिंग माशाल्लाह तमामु बहितरीनु, तव्हांजो जेको सेट आहे, तव्हांजी पूरी टीम ॾाढो असां सुठो ताउन कयो। लख थोरा, अवां पाण सुठा आहियो त तव्हांखे सॼी दुनिया सुठी थी लॻे। चाचा तव्हां छा चवणु चाहींदो, तव्हांजो कहिड़ो मैसेज हूंदो? यकीनन तव्हांजे मैसेज में वॾो दम हूंदो, मां सम्झी सघां थी, छो उमिरि सां चवंदा आहिनि त तजुर्बो वधंदो आहे, त चाचा जी उमिरि जे हिसाब सां तजुर्बेकार मैसेज हूंदो। मुंहिंजो मैसेज इहो आहे त सभिनी खे अलाह साईं ख़ुशि रखंदो, सदाईं आबाद हूंदा। मुंहिंजूं दुआऊं त हुननि सां गॾु आहिनि, जेके बि गुज़ार कनि था, त मुंहिंजो मैसेज इहो आहे त इहो ग़रीब जेके आहिनि यतीम, महिरबानी करे इन्हनि खे गोश्त ॾियनि ऐं हुननि खे तड़पाइनि न, त उहो पंहिंजो चुल्हो ॿारनि। ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि कई। अच्छा, तव्हां असां सां गॾु ईद जो टियों ॾींहुं गुज़ारियो, तव्हांखे केतिरी ख़ुशी महसूस थी, छा तव्हां फील कयो, छा सम्झो पिया त माना अञा ॾींहुं हुजे आहे या जेको आहे सो जल्दी ख़तमु न थिए आहे, छा पिया फील कयो अंदरि, कैफ़ियत छा आहे तव्हांजी? अॼु असां सां गॾु जेको तव्हां मौजूदु आहियो, त यकीनन हाणे त टाइम ख़तमु पियो थिए, मोकिलाइण जो टाइम आहे, त मोकिलाईंदासीं तव्हां सभिनि खां। त तव्हांखे अॼु सॼो ॾींहुं असां सां गॾु गुज़ारियो जेको तव्हां, उहो तव्हांखे कीअं लॻो? ॾाढी ख़ुशी थी। ऐं मुर्तज़ा मजबूर जो त मां त आशिक़ आहियां। अच्छा। हा, ऐं अलाह साईं उन खे बि ख़ुशि रखंदो, सदाईं आबाद हूंदो। मुंहिंजूं दुआऊं अथसि, बिल्कुलु सदाईं ईअं आबाद हूंदो। इलाही आमीन। असांजी दुआऊं बि तव्हां सभिनि सां गॾु आहिनि। अलाह करे जिते हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं तव्हां सभिनी लख थोरा, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, ट्रांसमिशन में आयो, असां सां ईद कयव, ईद जो टियों ॾींहुं तव्हांजो असां सां गॾु गुज़रियो। ऐं यकीनन मुंहिंजे लाइ तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं ॾाढो सुठो लॻो, जीअं पंहिंजनि सां वेही माण्हू कचेरी कंदो आहे, ॾुख सुख वंडींदो आहे। अॼु उहा फीलिंग्स मूंखे हितां मौजूदु जेको माण्हुनि मां मिली, ऐं यकीनन ॾाढी ख़ुशी थी, ॾाढो सुठो लॻो। वक़्तु ईअं गुज़री वियो, चवंदा आहिनि त वक़्तु बीहंदो न आहे, गुज़रंदो वेंदो आहे। त वक़्त जी तेज़ाई हाणे जेको आहे सो असांखे इजाज़त नथी ॾिए त असां गॾु वेही सघूं। आख़िर में तव्हां खां ज़रूरु गीत ॿुधंदासीं। ऐं जेको आहे सो हिन पूरी ट्रांसमिशन में असां सां ताउन कयो आहे मीज़ान बैठक चूरो चांहि वारनि ऐं ओरियो बिस्किट वारनि। यकीनन तव्हां ॾे बि महिमान आया हूंदो, उन्हनि खे तव्हां चांहि बिस्कुट खाराया हूंदो, ऐं असां ॾे तव्हांखे चांहि बिस्कुट खारायासीं। यकीनन जिते हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, वेंदे वेंदे गीत बि ॿुधंदासीं, उहो बि शामिलु रखंदासीं। ऐं इन ई दुआ सां गॾु सलामत, साथ सलामत, अल्लाह निगहबान। जो इरादे बता दूं तुमको, शर्मा ही जाओगी तुम। धड़कने जो सुना दूं तुमको, घबरा ही जाओगी तुम। हमको आता नहीं है छुपाना, होना है तुझ में फना। चांद सिफारिश जो करता हमारी, देता वो तुमको बता। शर्मो हया के पर्दे गिरा के, करनी है हमको खता। जिद है अब तो है खुद को मिटाना, होना है तुझ में फना।
जैसा है सोचा पाया वही, सूरज की किरणों सा एक चेहरा देखा है तुमसा मैंने नहीं। मेरी मोहब्बत का हर लम्हा तुझ में ही गुम सा गया, ना मैं हूँ आशिक ना मैं दीवाना, कह दो मुझे जो पिया। तेरा मेरा है प्यार अमर, तू चाहे तो कदमों में सर रख दूं। ये जीवन क्या तू कह दे अगर मेरी जान नजर कर दूं। तेरा मेरा